कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब चयो आहे त अञा ताईं सिंध खे ॿोॾि जो वॾो ख़तरो नाहे। सिंध में सूरतहाल ठीकु आहे। समूरा ज़रूरी इंतज़ाम कया विया आहिनि। अञा ताईं रावी दरिया ते दॿा आहे। संदसि चवण हो त आपाशी वारो वज़ीर ऐं ॿिया वज़ीर पाण फील्ड में मौजूदु आहिनि। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह पाण मॉनिटरिंग करे रहियो आहे। मुर्तज़ा वहाब चयो त कराची में बरसाति जी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ क़दम खणी रहिया आहियूं। कराची में बरसाति थिए त शहरुनि खे परेशान थियण जी ज़रूरत नाहे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब चयो आहे त अञा ताईं सिंध खे ॿोॾि जो वॾो ख़तरो नाहे। सिंध में सूरतहाल ठीकु आहे। समूरा ज़रूरी इंतज़ाम कया विया आहिनि। अञा ताईं रावी दरिया ते दॿाउ आहे। संदसि चवणो त आपाशी वारो वज़ीर ऐं ॿिया वज़ीर पाण फील्ड में मौजूदु आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मॉनिटरिंग करे रहियो आहे। मुर्तज़ा वहाब जो चवणो त कराची में बरसाति जी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ क़दम खणी रहिया आहियूं। कराची में बरसाति थिए त शहरुनि खे परेशान थियण जी ज़रूरत नाहे।